टंडोजाम जी डॉक्टरियाणी डॉक्टर नसीम ख़ान प्रेस क्लब टंडोजाम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुन पंहिंजो घर जेको टंडोजाम जे पाकिस्तानी चौक में मौजूदु आहे उहो 1994 में राव सलीम खां ख़रीद कयो हो। हिन वक़्तु राव सलीम राव ऐं संदसि भाउ नसीम हयात ऐं मरहूम लाइक अली जा पोयर कूड़नि कागज़नि कूड़ी रजिस्ट्रारी ते मुंहिंजी जॻह ख़ाली कराइणु चाहिनि था। हुन चयो त राव सलीम खां हुन पैसा ॾेई प्लाट ख़रीद कया जंहिंजा समूरा रिकॉर्ड पिणु हुन वटि मौजूदु आहिनि, पर अॻिते हली हुननि सभिनी भाइरनि मूं सां धोखो करे बोग्ज़ तरीक़े सां प्लाटनि जा कागज़ ठाहिराए। हुन चयो त मुंहिंजो घर जेको 3 हिसनि ते मुश्तमिल आहे जंहिंजा समूरा दस्तावेज़ मौजूदु आहिनि। 31 सालनि खां मुख़्तलिफ़ अदालतुनि में केसुनि खे मुंहुं ॾेई रही आहियां। हिन वक़्तु सिंध हाई कोर्ट में नज़रसानी लाइ दरख़्वास्त विधल आहे। हुन चयो त कुझु ॾींहंनि खां मुसलसल मूंखे घर ख़ाली करण लाइ माण्हू मोकिलिया था वञनि। मूं वटि इन घर खां सवाइ को बि अझो न आहे। ज़िंदगी जीअण लाइ मूंखां मुंहिंजो अझो न खसियो वञे। हुन सदर पाकिस्तान चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमन PP लेडीज़ विंग सिंध जे सदर फरियाल तालपुर क़ौमी असम्बली जे मेंबर सैयद तारिक शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त राव सलीम राव नसीम हयात जे मन घड़त केसनि ऐं सदन कूड़े कागज़नि जी शफ़ाफ़ जांच कराए मूंखां मुंहिंजो घर ख़ाली कराईंदड़नि खे रोके मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।